जय झूलेलाल। कल्याण में पहिरियों दफ़ो असां सिंधी काउंसिल ऑफ इंडिया कल्याण लेडीज़ चैप्टर जे पारां ऑर्गेनाइज़ कयो आहे 3 ॾींहनि जो धमाकेदार महोत्सव सिंधी मेलो। सिंधी काउंसिल ऑफ इंडिया मुंबई महिला विभाग जी प्रेसिडेंट बिनीता नागपाल जी रहनुमाईअ में सिंधी मेलो जेको रखियो वियो आहे 18, 19, 20 मई ठीक शाम जो 5 बजे खां रात 10 बजे ताईं वसंत वैली, खड़कपाड़ा, कल्याण वेस्ट। सभिनी खे निमाणी नींद अची मज़ो माणियो। सिंधी खाधा, सिंधी संस्कृति, सिंधी मौज मस्ती, सिंधी विंदुर, ख़रीदारीअ सां गॾोगॾु रांदियूं। न सिर्फ़ एतिरो, सिंधियुनि खे पंहिंजे अबाणे वरसे सिंधियत ऐं सभ्यता खां वाक़िफ़ करायो वेंदो। मूंखे उम्मीद ई न पर पूरो विश्वास आहे कि तव्हां हिन मेले में अची पंहिंजे सिंधी हुअण जो शान वधाईंदा। त पोइ यादि रखिजो 18, 19, 20 मई 2018 सिंधी काउंसिल ऑफ इंडिया कल्याण लेडीज़ चैप्टर पारां सिंधी मेलो।